जी दोस्तों, हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं जेकॾहिं तव्हांजी नई सिम आहे, ठीकु आहे, उन जो नंबर तव्हांखे यादि न आहे ऐं उहा सिम तव्हांजे मोबाइल में पयल आहे त तव्हां उन जो नंबर कीअं चेक कंदव। ठीकु आहे, असां हिन में तव्हांखे ॿिनि नेटवर्कनि जो माना ॿुधाईंदासीं नंबर कीअं चेक कजे। हिकिड़ो टेलीनार, ॿियो जेज़। ठीकु आहे, ॿिन्ही जे जेको आहे सो तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदासीं त इन्हनि में माना मोबाइल में पयल आहिनि सिमूं, पर चेक कीअं कयूं त माना हिननि जो नंबर कहिड़ो आहे। जेकॾहिं तव्हांखे यादि न हुजे पंहिंजी सिम जो नंबर त तव्हां हीअ तरीक़ो पंहिंजी मोबाइल ते यूज़ कयो ऐं तव्हां ॾिसो त हुननि जो नंबर कहिड़ो कहिड़ो आहे। ठीकु आहे, त सभ खां पहिरियां तव्हांखे असां ॿुधायूं था टेलीनार ते डायल पैड में अची करे लिखो 7421। ठीकु आहे, हाणे हिन ते तव्हां कॉल कंदव। मां तव्हांखे करे थो ॾेखारियां कॉल बि। हीअ सिम मुंहिंजी टू में आहे। ठीकु आहे, इहा कॉल कईसीं। कॉल एंडिड थी वई पंहिंजे लेखे, त इन जे करे वराए कॉल कयूं हुन ते। ये डाल करे वरी वराए कॉल न कयूं। आपका नंबर बजरिया SMS कॉल मुनक़ता होने पर भेजा जाएगा। सर्विस इस्तेमाल करने का। हाँ ठीकु आहे, हिन ते असां कॉल कईसीं। हाणे असांजो नंबर ईंदो टेलीनार वारो। हे थोरो टाइम बि वठंदो आहे, वरी माना उते जो उते बि ईंदो आहे, माना सेकंड कुझु लॻंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं केॾी महिल वरी माना हिनखे 2-3 मिंट बि थींदा आहिनि। इन जे करे तव्हांखे जेकॾहिं तकड़ि हुजे त वरी तव्हां साॻे नंबर ते कॉल कयो 7421। ठीकु आहे, हिन ते वरी टेलीनार जो आहे, हिन ते वरी कॉल कयो। कॉल करने का शुक्रिया। आप ॾिसो हाणे नंबर अची वियो असांॾे। ॾिसो मैसेज ज़रिए ईअं ईंदो मौजूद सारिफ़ आपका मोबाइल नंबर। हे ॾिसो नंबर अची वियो। हीउ मुंहिंजो टेलीनार जो नंबर हुयो। मूंखे त यादि हुयो, पर तव्हांखे मां ॿुधायां जंहिं दोस्त खे यादि न हुजे त उहो हीअं चेक कंदो। उन खां पोइ हलूं था पंहिंजे जेज़ ॾांहुं। त जेज़ असांजी वन सिम आहे, हुन जे करे वरी डायल करिणो आहे। हिन लाइ वरी *99#। हे वरी पंहिंजी हिन जो जेज़ जो कोड आहे। ठीकु आहे, तव्हां जेज़ ते इहो डायल कंदव। उन खां पोइ जेज़ सिम ते हिनखे माना डायल कयो जेज़ सिम ते। उन खां पोइ वरी हे पंहिंजो ॾिसो, हीउ जेज़ जो नंबर आहे। हीअ मुंहिंजी जेज़ सिम आहे, हिन ते अची वियो नंबर। त हाणे तव्हांखे असां ॿुधायोसीं जेज़ सिम ते बि माना तव्हां चेक करे सघो था पंहिंजो नंबर। उन खां अलावा टेलीनार ते बि। ठीकु आहे, घणनि दोस्तनि खे पंहिंजो जेको नंबर आहे उहो यादि न हूंदो आहे ऐं पंहिंजी मोबाइल में हूंदो आहे। उहे वरी ॿियनि दोस्तनि खे चवंदा आहिनि यार नंबर असांखे कढी ॾे। त हिन जे करे इहे वीडियो तव्हां जेको आहे तव्हांजे लाइ ॾाढो हेल्पफुल रहंदो। ॾिसो हिन वीडियो खे ऐं माना अॻिते जे लाइ वरी सिखी वेंदो। हिकिड़ो दफ़ो वीडियो खे ॾिसंदो, कोड यादि थींदो तव्हांखे टेलीनार जो बि पंहिंजो ऐं जेज़ जो बि। त उन खां पोइ वरी तव्हां माना पाण जेको आहे नंबर कढी सघंदो। ॿिए दोस्त खे माना गुज़ारिश कंदो बि न। ठीकु आहे, अॼु जो वीडियो इस ताईं। इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।